नेठ रेहाम खान के भी पसंदीदा मर्द मिली वियो। चवंदा आहिनि न त पंहिंजी तबियत जो माण्हू मिलणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। सियारो अची वियो आहे भाउ, हींअर शादियुनि जी मौसम आहे। सभु छोड़ा छड़ा वेठा आहिनि। हर घिटीअ में शादी पई थिए त रेहाम खान कहिड़ो ॾोह कयो हो। रेहाम खान जी इहा शादी टीं शादी आहे। उनखां अॻु में हुन 2 शादियूं कयूं आहिनि, जंहिंमां संदसि ॿियो मुड़ुसु जेको हुयो उहो अॻूणो वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान खान साहब। जंहिंसां हूअ कुझु वक़्तु रही, उनखां पोइ ॿिन्ही में तलाक थी वई ऐं हीअ रेहाम खान टीं शादी कई आहे। जेकॾहिं रेहाम खान जे 3 मुड़ुस जी ॻाल्हि कजे त हू अमरीकी शहरी आहे, मॉडल आहे, आर्टिस्ट आहे ऐं हू टिकटॉकर बि आहे। रेहाम खान पंहिंजी शादी जे हवाले सां इतला ट्विटर ते ॾिनो। हुन लिखियो त नेठि मूंखे अहिड़ो शख़्स मिली वियो जंहिं ते आउं भरोसो करे सघां थी। त छा इमरान खान ते हूअ भरोसो न कंदी हुई? इमरान खान ऐं रेहाम खान जे विच में जेको कुझु थियो उहो कंहिंखां लिकियलु न आहे। इमरान खान जे हवाले सां रेहाम खान पंहिंजे किताब में बि छिरकंदड़ इंकशाफ़ कया आहिनि। रेहाम खान जी शादी जे हवाले सां सोशल मीडिया ते को बहस बि आहे। शादी करणु रेहाम खान जो ज़ाती मामिलो आहे ऐं उनखे हक़ बि आहे, क़ानूनी आइनी शरई हक़ बि आहे। बहरहाल रेहाम खान खे खोड़ सारियूं वाधायूं। ऐं बेस्ट विशिस रेहाम खान लाइ, जंहिंखे चवे थी त संदसि भरोसे वारो शख़्स मिली वियो आहे। हूअ मिर्ज़ा साहब खेसि ज़िंदगी जूं समूरियूं ख़ुशियूं ऐं ख़्वाहिशूं पूरियूं करे